राउती मां ख़बर ईंदा हलूं त रहीमयार खान में गुझी इतला ते पुलिस कार्रवाई करे जाली नेब ऑफिसर के गिरफ्तार करे वरतो। जवाबदार सिंध में जाली डीएसपी भी रही चुको है। पुलिस चयो आहे त जवाबदार पंहिंजो पाण खे असिस्टेंट डायरेक्टर नेब बुधाए सरकारी ऑफिसरन वापारिन के ब्लैकमेल करे पैसा वठंदो हो। पुलिस मूजिब रहीमयार खान जे सिटी थाने जी पुलिस मदीना कॉलोनी में खुफिया इतला मिलण ते कार्रवाई कंदे जवाबदार के गिरफ्तार कयो। जवाबदार केतरन ही केसन में घुर्बल आहे। पुलिस चवण आहे त जवाबदार सिंध पुलिस जो जाली डीएसपी भी रही चुको है। जवाबदार खान नेब जे असिस्टेंट डायरेक्टर जो जाली सर्विस कार्ड हथियार ऐं कार बरामद थी है। जवाबदार मथा जाली नेब ऑफिसर थियण जो केस दाखिल करे कार्रवाई शुरू करे छड़ी है। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।